विद KTN न्यूज़ आऊं हैं लैला निसार। नाज़रीन प्रोग्राम में तमाम अहम इशू के असीं उथारण वारा आहियूं ऐं उहो इशू आहे औरतुनि हवाले। तव्हां ॾिठो त जून खां वठी जिन बरसातुनि तबाही मचाई आहे उन में सभ खां वधीक असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त औरतूं ऐं ॿारड़ा अफेक्ट थिया आहिनि। यकीनन हर इंसान अफेक्ट थियो आहे, पर जेको वल्नरेबल तबिको हुजे थो जंहिंखे असीं ॿार ऐं औरतूं चऊं था त उहो वॾे पैमाने ताईं अफेक्ट थिया आहिनि। असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं कुछ रिपोर्ट्स के मुताबिक जेके इनिशियल असांखे रिपोर्ट्स नज़र आयूं उन में 6.5 लख पोएं महीने जी इहा ॻाल्हि आहे सितंबर जी त 6.5 लख जेके मायूं आहिनि औरतूं आहिनि उहे ॻोरारियूं हुयूं ऐं उन्हनि जी हिन महीने में डिलीवरी एक्सपेक्टेड हुई त उन्हनि खे मुश्किल जेको आहे चैलेंजिस जो साम्हूं करणो पियो। हिकु त फ्लड कैंप्स में रहनि पियूं जेके ॿोॾि मुतासिरनि जे लाइ कैंप्स अरेंज कयूं वयूं हुयूं ऐं ॿिए तरफ़ असीं अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त जीअं त हीउ अक्टूबर महीनो ब्रेस्ट कैंसर जो छाती जे सरतान जो महीनो आहे, उन जे कैंसर जो मंथ आहे, उन हवाले उन बीमारी जे हवाले सां असीं माण्हुनि खे आगाह कंदा आहियूं त इन में असां बि पंहिंजो रोल प्ले करणु चाहियूं पिया। पंहिंजे प्रोग्राम जे तवसुल सां माण्हुनि ताईं आगाही जेको आहे असीं उन्हनि खे आगाह करणु चाहियूं पिया इन बीमारी जे हवाले सां। छो त पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त पाकिस्तान एशिया में उहो मुल्क आहे जिते छाती जो कैंसर तमामु आम आहे ऐं वधि खां वधि केसिस रिपोर्ट थियनि था। सो इन हवाले सां तमामु ज़बरदस्त पैनल मूंखे हिन वक़्तु जॉइन करे चुको आहे। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे उमर आफ्ताब साहब। उमर साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो, बहुत शुक्रिया आपके आने का। उमर आफ्ताब साहब जो प्रोफाइल तमामु इंटरेस्टिंग आहे। हू CEO ऐं फाउंडर आहिनि पिंक रिबन जा ऐं उन खां अलावा हू IPRA अवॉर्ड विनर बि आहिनि ऐं ॿिए तरफ़ हू सोशल एंटरप्रेन्योर आहिनि ऐं औरतुनि जे मसइलनि जे हवाले सां तमामु एक्टिव रहनि था ऐं उन्हनि खे बाक़ाइदा जेको आहे हू हाईलाइट कंदा अचनि था ऐं असीं चऊं था त ही ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट भी आहिनि। सो बहुत शुक्रिया उमर साहब कि आपने भी टाइम निकाला। ऐं ॿिए तरफ़ मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे नुज़हत शीरीन साहिबा जेके चेयरपर्सन ऑन सिंध कमीशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन आहिनि। नुज़हत साहिबा आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने टाइम निकाला। वेलकम टू द शो। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे मारवी अवान जेकी ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि, एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि विमेन प्रोटेक्शन सेंटर। सो अस्सलाम वालेकुम मारवी, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ऐं उन खां अलावा मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर मोहम्मद सालेह चांडियो जेके कंसल्टेंट ऑनकोलॉजिस्ट आहिनि सिविल हॉस्पिटल हैदराबाद ऐं प्रोग्राम जे दौरान हिकु असांखे ॿियो डॉक्टर बि जेको आहे महिमान जॉइन करण वारा आहिनि डॉक्टर असगर हुसैन। उहे बि कैंसर स्पेशलिस्ट ऐं ऑनकोलॉजिस्ट आहिनि। सो अॼु असीं मेल ऑनकोलॉजिस्ट ऑनलाइन वरिता आहिनि, उन्हनि खां असीं उन्हनि जो तजुर्बो पुछंदासीं ऐं इन हवाले सां असीं आगाही फैलाइण जी बि कोशिशि कंदासीं बीमारी हवाले सां। सो तमामु महिमानों की इजाज़त से सभिनी महिमान जी इजाज़त खां ऐं शुरूआति जेको आहे उमर आफ्ताब साहब खां करणु चाहींदसि त हू ब्रेस्ट कैंसर ते पहिरियों असीं थोरो ॻाल्हाए वठूं था, उन खां बाद में ओवरऑल ज़ाहिर असीं ॻाल्हाईंदासीं त फीमेल्स खे औरतुनि खे कहिड़ा मसइला दरपेश अचनि था जॾहिं असीं इन्हनि स्टिग्मास जी ॻाल्हि कयूं। कुझु त बीमारियुनि खे बि एज़ अ स्टिग्मा वरितो वञे पियो ऐं ॿिए तरफ़ असीं ॾिसूं त हाणे ॿोॾि आई, ॿोॾि एॾी तबाही मचाई, उन दौरान औरतुनि खे कहिड़ा मसइला दरपेश आया। उमर साहब शुरुआत आपसे करते हैं। सबसे पहले तो अक्टूबर का महीना जैसे ब्रेस्ट कैंसर अवेयरनेस का उसका महीना कहते हैं, उसमें आगाही दी जाती है कि चूँकि कुछ ऐसी बीमारियां हैं और हमारे यहाँ तो वैसे भी हम देखते हैं कि औरतें अपने मसाइल बताने से, आगे आने से डरती हैं, घबराती हैं, अभी भी हम ये देख रहे हैं। तो आपका काम जो है, आप किस तरह से देख रहे हैं इस बीमारी को, आपका तजुर्बा क्या कहता है, और फिर आगे चल के आगाही पे भी हम लोग बात करेंगे। जी बिल्कुल, बहुत शुक्रिया जी। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में ब्रेस्ट कैंसर जो है वो पूरे एशिया में सबसे ज़्यादा है। हर 9 में से एक खातून पाकिस्तान में ब्रेस्ट कैंसर के रिस्क पे है, यानी जिसका मतलब ये है कि पाकिस्तान में तकरीबन 1 करोड़ से ज़्यादा ख़वातीन जो हैं वो ब्रेस्ट कैंसर के रिस्क पे हैं, जो कि एक इंतहाई अलार्मिंग सिचुएशन है। हम ये देखते हैं कि हर साल 40,000 से ज़्यादा ख़वातीन जो हैं उनकी अमवात होती हैं ब्रेस्ट कैंसर से, और ये सिर्फ वो नंबर है जो रिपोर्ट होता है हॉस्पिटल्स में। और ऑन दी अदर हैंड हम सब ये जानते हैं कि बहुत सारी ख़वातीन जो हैं वो बहुत सारी वजूहात की वजह से इस इशू को या तो डायग्नोज ही नहीं कर पाती या ये कि वो रिपोर्ट नहीं करती, बताती नहीं हैं। सो ये अच्छा, फिर और जो एक और बहुत अलार्मिंग सिचुएशन है इस हवाले से वो ये है कि पूरी दुनिया में जो ब्रेस्ट कैंसर की एवरेज एज है वो 55 साल है। ठीक है। पाकिस्तान में हम ये देख रहे हैं कि ब्रेस्ट कैंसर की जो एवरेज एज है वो 35 साल है। और इसके अलावा भी अब पिछले 3-4 साल में देखा गया है कि यंग बच्चियां जो 17, 18, 19 साल की एज में जो है उनको भी ब्रेस्ट कैंसर जो है ये डायग्नोज हो रहा है। ये भी एक बहुत एक अनयूजुअल और एक अलार्मिंग सिचुएशन है। ऑन दी अदर हैंड, जैसे आपने बात की कि पाकिस्तान एक
ایک پیٹریاکل سوسائٹی ہے we can say that. اور پیٹریاکی کی وجہ سے عورت سے ریلیٹڈ جو بھی ایشو کوئی بھی ایشو ہو اس پہ بات کرنا جو ہے وہ ڈیفیکلٹ ہو جاتا ہے، اور خاص طور پہ ایسا ٹاپک جس میں کہ ویمن سیکشولیٹی سے ریلیٹڈ وہ ایسوسیٹیڈ ہو، تو اس پہ بات کرنا جو ہے وہ اور زیادہ جو ہے وہ یہ مشکل چیز ہو ایگزسٹ جاتا ہے۔ کرتی ہے۔ آپ کی اسی پوائنٹ کو لے کر میں نصرت صاحبہ کی طرف جانا چاہوں گی، نصرت صاحبہ کی طرف آؤں چاہیے۔ نصرت صاحبہ، ہم نے کچھ بیماریوں کو جو ہے ایز اے اسٹگما لے لیا ہے، اور پتہ نہیں کیا سمجھتے ہیں، ہم بریسٹ کینسر کو جیسے لے لیتے ہیں۔ یقیناً آپ کا بھی اس حوالے سے کوئی نہ کوئی تجربہ، کوئی نہ کوئی خدا نخواستہ ایسی چیز رہی ہوگی، آپ نے وٹنس کی ہوگی۔ تو ہم نے کچھ عورتوں نے، خاص کر کے اسپیشلی عورتوں کی بات کی جائے تو انہوں نے کچھ بیماریوں کو بھی ایک اسٹگما بنا دیا ہے، آگے نہیں آتی ہیں، بولتی نہیں ہیں، گھر پہ نہیں بتاتی ہیں کہ مجھے یہ مسئلہ ہے اور اس کو ٹریٹ ہونے کی ضرورت ہے۔ دیکھیں، یہ میں تو دیکھتی ہوں بہت قریب سے لڑکیوں کو اور خواتین کو کہ وہ اپنی صحت کے بارے میں ایک تو خود کیئرفل نہیں ہوتی، دوسرے وہ اپنے گھر میں ماں کو، بہنوں سے کوئی ڈسکشن نہیں ہوتا وومن ہیلتھ پہ نا، یا گرل ہیلتھ پہ، تو جس کی وجہ سے ہم دیکھ رہے ہیں ایک کینسر تو ہے ہی، بریسٹ کینسر کا مہینہ ہے، وہ اچانک بالکل آخری اسٹیج پہ ڈائگنوز ہو پاتا ہے، کیونکہ کوئی ذکر ہی نہیں ہوتا۔ اب تو شکر ہے کہ ایک فون کمپنی نے اپنے سیل فون کا جب بھی نمبر آتا ہے یا ٹیلی فون لینڈ لائن پہ، تو یہ ایک آواز سنائی دیتی ہے کہ آپ اپنی چھاتی کا خود معائنہ بھی کر سکتی ہیں۔ پہلے تو چھاتی کا لفظ استعمال ہی نہیں کر سکتے تھے، لیکن شکر الحمدللہ کہ اتنا تو ہوا ہے۔ لیکن مینٹل ہیلتھ، ہم مینٹل، اور اس کی وجہ سے جیسے اگر یہ کینسر کا کہیں سے شروعات ہوئی ہے تو ڈپریشن بھی ہوتا ہے نا، اور ڈپریشن جب ہوتا ہے تو اس کو کوئی سیریس ہی نہیں لے رہا ہوتا، یا سائیکو ڈراما میں بچیاں چلی جاتی ہیں، عورتیں چلی جاتی ہیں، اس کا کوئی بات چیت ہی نہیں ہوتی۔ بخار، مجھے یاد ہے بچپن سے کہ جب کوئی بچی کہے گھر میں کہ میرے سر میں درد ہوتا ہے تو مائیں فوراً کہتی ہیں سر کا درد کچھ نہیں ہوتا، بھائی اس کا چیک اپ کروائیں، کیا پتا وہ کسی چیز کی شروعات ہو، کیا پتا اس میں کوئی ویٹامنس کی کمی ہو، اس کی باڈی کو کوئی اور چیز کی نیڈ ہو۔ تو ہم یہ سب کچھ ہم نے تو اپنے کمیشن میں رکھا ہی ہے وومن اینڈ ہیلتھ کا ایشو، اور ہم اس پہ بار بار کہتے ہیں۔ ابھی دیکھیں نا یہ جو آیا ہے فلڈ، اس میں خود عورتیں خود کہہ رہی ہیں کہ ہاں بچے کم ہونا چاہیے۔ پہلے ہم کبھی یہ سوچ سکتے تھے؟ یا یہ کہ ہم ان کی ہارمونل تبدیلی کے بارے میں بات کر سکتے تھے؟ ابھی ہم آئی ڈی پی کیمپس میں یہ بھی بات کرتے ہیں۔ تو میں کہتی ہوں کہ اویئرنیس ضروری بھی ہے، اور ساتھ میں عورتوں کو انسان سمجھا جائے، اور عورتیں خود اپنے آپ کو بھی انسان سمجھیں۔ ایک تو یہ کہ دوسرے نہیں سمجھ رہے، اور اس سے بڑھ کے یہ کہ ہم خود اپنی چیزوں کو ڈسکس نہیں کر رہے۔ تو ہمیں عورتوں کو اور لڑکیوں کو میرا کہنا یہ ہے کہ اس پہ بات کریں، اس کو ڈاکٹر کو جا کے چیک اپ کرائیں، یہ ٹیبو نہ بنائیں۔ جی بالکل درست فرمائے रहियूं आहिनि नुज़रत साहिबा। त असीं कुझु बीमारियुनि खे ॾाढो एज़ अ स्टिग्मा करे वठी छॾियो आहे, ऐं इहा ई पॉइंट खणी करे मां जेको आहे डॉक्टर सालेह चांडियो जी तरफ़ वञणु चाहियां पई। डॉक्टर साहिबु, तव्हां बि ही सॼी गुफ़्तगू ॿुधी रहिया आहियो त असीं कुझु बीमारियुनि खे एज़ अ स्टिग्मा वठी छॾियो आहे। तव्हां पंहिंजे बि तजुर्बे मां ॿुधायो। असीं जेकर स्पेशली ब्रेस्ट कैंसर जी ॻाल्हि करे वठूं त अक्सर करे असीं ॾिठो आहे, ऐं असीं बि चाहियोसीं त थोरो हिन शइ खे डिफरेंटली स्क्रीन ते पेश कयूं, त मेल ऑन्कोलॉजिस्ट बि आहिनि, ऐं काफ़ी फीमेल्स जेके आहिनि ज़ाहिरा हुननि खे चॉइस हूंदी आहे त हू उन हिसाब सां पंहिंजो ऑन्कोलॉजिस्ट या डॉक्टर चूज़ बि करे सघनि थियूं। पंहिंजे तजुर्बे हिसाब सां ॿुधाइजो त असीं ब्रेस्ट कैंसर जहिड़ी बीमारी हुजे इनखे एतिरो तव्हांखे लॻे पियो त हल्को वठी छॾियो आहे, ऐं इन जी आगाहीअ जी लेवल अञा केतिरे हद ताईं वधणु खपे? सभिनी खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, जीअं तव्हां मूंखे इनवाइट कयो प्रोग्राम में, अवेयरनेस प्रोग्राम में। अच्छा, मां मैडम नुज़रत जी ॻाल्हि खे थोरो ऐड कंदो हलां। मैडम बहितरीनु ॻाल्हि कई
त असां वटि वॾी में वॾी ॻाल्हि इहा त असां वटि जेको वॾो इशू अचे थो असां वटि असांजे ख़ासि तौर ते मुआशरे में सोसाइटी में त औरतुनि जी अवेयरनेस जे करे इहा हक़ीक़त आहे त असांजी औरतूं जेके मुंहिंजी माइरूं भेनरूं जेके ॻोठ में या जेके रूरल एरियाज़ में वेठियूं आहिनि उहे छा कयूं कनि कुझु शर्म जे हिसाब सां या कुझु सोसाइटी में इहे शयूं ॿुधाइण में ॾाढो हेजिटेट कंदियूं आहिनि जॾहिं छाती में का अहिड़ी शयूं महसूसु कनि थियूं त कुझु टाइम ते काफ़ी टाइम ते बल्कि 6-7 महीना सालनि ताईं बि हू कंहिंसां शेयर न आहिनि करे सघंदियूं हू कंहिंखे लॼ में कंहिंखे शर्म में ॿुधाए न आहिनि सघंदियूं त असां कंहिंसां कहिड़ो डिस्कशन कयूं कहिड़ी शइ ॿुधायूं त इहा सही शइ अवेयरनेस उन्हनि में लाज़िम आहे त जेकॾहिं इहा शइ जिन में डायग्नोस थिए थी या जेकॾहिं हू का बि अहिड़ी शइ महसूसु कनि था छाती में त यकदमि उन्हनि खे पंहिंजे रूरल हेल्थ में कंहिं लेडी डॉक्टर खे की पंहिंजे सुठे सर्जन खे कंहिंखे ॾेखारणु घुरिजे चेकअप कराइणु घुरिजे सही त एटलीस्ट उहो उन वक़्तु शुरूआत जी कंडीशन में डायग्नोस थी वञे अक्सर असां वटि छा पियो थिए त असांजी औरतूं जॾहिं इहे शयूं नथी ॿुधाए सघनि ऐं उहे हमेशह असां वटि जॾहिं टर्शरी केयर हॉस्पिटल में जॾहिं वॾी हॉस्पिटल में की कैंसर ऑन्कोलॉजिस्ट वटि जॾहिं प्रेज़ेंट थियूं कनि त तक़रीबन उहे असां वटि लेट स्टेज में पियो अचनि सही इहा तव्हां लेट ॾाढी स्टेज दुरुस्त डायग्नोस शइ खे पॉइंट कयो त आख़िर ताईं जॾहिं ॻाल्हि सफ़ा चढ़ी पई वञे स्टेज चढ़ी जेको थी आहे वञे स्टेज 4 में बिल्कुलु हली थी बिल्कुलु वञनि बिल्कुलु तॾहिं उन कंडीशन में ऐं मां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू इहा शइ बि क्लियर कंदो हलां त कैंसर छाती जो कैंसर क़ाबिल इलाज आहे शुरूआत जी कंडीशन में ई क़ाबिल इलाज आहे ही को ज़बरदस्त ना इलाज न आहे चलो ही क़ाबिल इलाज तमामु आहे हिन सुठी जो ॻाल्हि बिल्कुलु करे इलाज छॾी आहे पर शुरूआत जी कंडीशन में जॾहिं कॾहिं अहिड़ी शइ तव्हांखे डायग्नोस थिए थी या तव्हां पंहिंजो मुआइनो कराए जेकर तव्हांखे ख़बर पइजी त तव्हां उन टाइम ते यकदमि पंहिंजी बर वक़्तु उन वक़्तु सुठे डॉक्टर ऑन्कोलॉजिस्ट या पंहिंजे सर्जन बिल्कुलु तव्हां हाणे चङे असीं टाइम ते हिन जे पुॼी वञो सिम्टम्स ते बि त जीअं हुनजो ॻाल्हाईंदासीं वक़्ती डॉक्टर तौर साहब ते तव्हां इलाज सां शुरू थी वञे इन जे जीअं तव्हां नहीं तमामु बिल्कुल सुठी ॻाल्हि जेको आहे हाईलाइट कई त जेको आहे अर्ली स्टेज ते जेकॾहिं कैंसर जी ख़बर पइजी थी वञे हिन बीमारी जी त हुनजो इलाज थी सघे पियो ऐं जेके असांजा जी जी ॾिसंदड़ आहिनि बेशक त ही उन्हनि जे लाइ हिकु असीं चऊं त ॾाढो सुठो पैगाम वञी रहियो आहे प्रोग्राम जे तवसुल सां तव्हां खां पुछंदसि त सिम्टम्स छा आहिनि कीअं ये सुञाणजे बिल्कुल सही ऐं कह रहे हैं मारवी जी तरफ़ वञणु ये चाहींदसि बिल्कुल त सही मारवी कह रहे हैं कि हमारे यहाँ डर और जी जी खौफ भी है कि बिल्कुलु क्योंकि लोगों के एक्सपीरियंस ये रहे हैं कि मर जाते हैं उन्होंने ये समझ लिया कि कैंसर का लफ्ज आया हाँ और आपने अपने बिल्कुल आप बिल्कुल को में छुपा लिया कि नहीं बिल्कुल अगर हम बिल्कुल दुरुस्त बताएंगे फरमा अब रही कुछ हैं आप दिनों नुसरत बाद तो साहिबा हम मर मैं आपकी जाएंगे तरफ आती हूँ तो इसी पॉइंट को उनको लेकर बताना लेकिन मुझे जरूरी है इजाज़त अवेयरनेस दीजिएगा कि इसलिए मैं मारवी देना साहिबा की तरफ कि जाऊँ भाई मैं आपकी तरफ आती हूँ नुसरत साहिबा मैं कैंसर का इलाज मारवी और क्यूरेबल है जी बिल्कुल दुरुस्त फरमानी मारवी तव्हां बि सॼी गुफ़्तगू ॿुधी रहिया आहियो अव्हां त जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त हिते जेके ॿोर मुतासिरनि जूं जिते जिते जिन जिन इलाइक़नि में कैंप्स लॻल आहिनि तव्हां पाण वञी करे उते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जेको आहे कयूं जिन में राशन विरहाइण जी ॻाल्हि हुजे या ख़ासि करे असां तव्हांखे जेको आहे औरतुनि हवाले सदाईं एक्टिव ॾिठो आहे हिकु त असीं इन फैक्टर खे हाईलाइट कयो आहे त बीमारियूं जिन में ब्रेस्ट कैंसर शामिल आहे शर्म खां औरतूं अॻिते कोन ईंदियूं आहिनि ॿुधाईंदियूं न आहिनि डिज़ीज़ जेको आहे वक़्त ते ट्रीट न थी सघंदो आहे त आउं चाहींदसि त तव्हां उन शर्म ते कॉमेंट करे वठो ऐं उनखां बाद में तव्हांजूं जेके एक्टिविटीज़ सरगर्मियूं रहियूं आहिनि फ्लड रिलीफ कैंप्स में औरतुनि खे कहिड़ा कहिड़ा मसइला पेश अचनि पिया उन ते बि कॉमेंट करे वठिजो प्लीज़ ॿुधाए छॾिजो पंहिंजो एक्सपीरियंस थैंक यू लैला मूंखे पंहिंजे प्रोग्राम में हमेशह शामिलु करण जे लाइ ऐं इलाही मुख़्तलिफ़ तव्हां टॉपिक्स खणी ईंदा आहियो ऐं ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां KTN जी सॼी टीम खे ऐं तव्हांखे मां एप्रिशिएट करणु चाहींदमि कि हिन टॉपिक ते अॼु असां ॻाल्हायूं था ब्रेस्ट कैंसर जी जॾहिं ॻाल्हि कजे त जेके पेशेंट रहिया आहिनि ब्रेस्ट कैंसर जा उन्हनि सां मुलाक़ात बि थी आहे उन्हनि खे ॾिठो बि आहे उन्हनि जी कैफ़ियत खे बि ॼाणा थी ऐं उन्हनि जेके फेस कया आहिनि इशूज़ उन्हनि खे बि ॼाणा थी ऐं जेके असां इहो ॾिसूं था कि अवेयरनेस प्रोग्राम जे हवाले सां त असां सिंध पुलिस जी ख़वातीन जे लाइ कॾहिं बि कंहिं ब्रेस्ट कैंसर जी अवेयरनेस प्रोग्राम न रखियो असां सॼे हैदराबाद रेंज जे लाइ कराची में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मुक़ामनि ते इहा ज़रूरु रखी हुई अवेयरनेस सही आहे उन जे अलावा तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि कि तमामु घणा असां केसिस में इहो था ॻाल्हायूं था कि साइकोलॉजिकल डिस्टर्ब थियूं थी वञनि असां इहो बि ॼाणूं था कि शर्म बि आहे उन्हनि खे उहो कंहिंखे ॿुधाए कोन थियूं सघनि यानी हिकिड़ी बीमारी जेकी वधी करे कंहिं माण्हू जी जान खे राइट टू लाइफ खे थ्रेट थी करे उनखे एॾो टैबू ठाहे छॾियो वियो आहे सोसाइटी जे अंदरि कि औरत सां रिलेटेड जेकी बि शइ आहे ऐं ख़ुसूसन उनजे प्राइवेट पार्ट सां अगरि का रिलेटेड बीमारी आहे त उहो ॻाल्हाए नथी सघे इवन पंहिंजी फैमिली वारनि सां बि असां अहिड़ा केसिस बि वुमेन प्रोटेक्शन सेल में ॾिठा आहिनि जंहिंमें औरतुनि खे ब्रेस्ट कैंसर खां पोइ डाइवोर्स ॾिनी वई आहे जंहिंमें औरतुनि खे घरां कढी छॾियो वियो
आहे कि तव्हांखे ब्रेस्ट कैंसर थी वियो आहे, हाणे वञी करे पंहिंजो इलाज करायो, पंहिंजे माउ पीउ वटि वञी वेहो, असां तव्हांजी ज़िम्मेदारी नथा खणूं। That is इन shocking. तरह जी सिचुएशन बि असांजी औरत बर्दाश्त करे थी, उनजी शादी ते बि असर पए थो। उन जेकी जाहिलाना सोच आहे, जेकी अहिड़ी सोच आहे जेकी त बीमार सोच आहे, उहा सोच औरत खे सपोर्ट नथी करे इन बीमारी में, लाइफ पार्टनर सपोर्ट नथा कनि, इन तरह जी सिचुएशन अचनि थियूं। ऐं तमामु मालवी घणो एक हिकिड़ो बात ये भी है, खौफ इहो बि मालवी हूंदो आहे जी कि डॉक्टर मालवी एक साहिबा बात शादी है। अलाए थिए अच्छा कोन थिए, नुज़रत इन साहिबा तरह जूं मालवी शयूं बि थियनि मालवी थियूं। असां नुज़रत ॾिसूं था नुज़रत कि साहिबा जॾहिं बि अहिड़े नुज़रत तरह जी का बि नुज़रत बीमारी साहिबा असांजी मालवी कंहिं बि न्याणी खे थिए थी, उहे हिकिड़े ख़ौफ़ शर्म जे करे मालवी ब्रेस्ट नुज़रत कैंसर साहिबा कुझु वधण जो ऐड करणु चाहिनि रीज़न ई पियूं। इहो आहे कि करेज नाहे ॻाल्हाइण जी। सही तव्हांखे ख़बर नाहे, तव्हां काॾे वञो जी कि जी कंहिंखां मुआइनो करायो, छा अच्छा कयो, इहे शयूं ठीकु आहे तमामु घणो डॉक्टर डिले असगर थियूं आणे हुसैन छॾनि असगर हुन बि में। असां सां ॿियो मालवी तव्हां लाइन बोर्ड ते मौजूद आहिनि। मुतासिरीन जे मालवी हवाले का सां मुंहिंजो पुछो आवाज़ पिया न पियो वञे छा भला त मालवी हाँ मालवी एम वेरी सॉरी डॉक्टर असगर हुसैन असगर असांखे जॉइन कयो आहे, उहे बि ऑनकोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि सां बि असीं थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर असगर साहब, बहुत शुक्रिया आपके टाइम का। हेलो अस्सलाम वालेकुम डॉक्टर असगर साहब। जी बहुत शुक्रिया आपके टाइम का कि आपने इस अहम मौजू पे बात करने के लिए टाइम निकाला। हम बात करें ब्रेस्ट कैंसर पे, और अभी हम मुख्तलिफ चीज़ें जो है अभी इस प्रोग्राम की तवज्जो से सामने आ रही थी, जैसे हमारे साथ कुछ ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट भी मौजूद हैं, मारवी साहिबा हैं, वो हमें बता रही हैं कि शर्म की वजह से, खौफ की वजह से उन्होंने ये भी देखा है कि बहुत सारी औरतों को ख़ास करके जो है डिवोर्स भी हो जाती है। तो हम आपसे ये जानना चाहेंगे दैट वाई डज दैट फियर एग्जिस्ट, वो डर क्यों आखिर उन औरतों में, आप भी एक डॉक्टर हैं, वो क्यों एग्जिस्ट करता है, आप अपने तजर्बे से हमें क्या बता सकते हैं, और ओवरऑल इस बीमारी के हवाले से जो है आप हमें अवेयर कीजिएगा प्लीज़। थैंक यू वेरी मच फॉर टेकिंग बेसिकली ये खौफ तो एक नॉट ओनली बिकॉज दिस कैंसर, इनका सोशल स्टिग्मा बहुत ज्यादा है, फैमिली में बहुत बड़े इश्यूज चल पड़ते हैं कि अगर किसी के एक खानदान में कैंसर निकला, लोग उस खानदान में रिश्ते नहीं करते। हालांकि ऐसी इतनी बड़ी बात नहीं है। मैंने अभी रिसेंटली अपनी एक प्रेजेंटेशन में बताया था कि लेस देन 5% चांस होता है फैमिली में इस तरह का, लेकिन ये इतना बड़ा इशू नहीं था जितना ये बना दिया गया। लेकिन इसमें सबसे बड़ा इशू ये है कि पेशेंट को पेन नहीं होता, पेन नहीं होता तो पेशेंट इसको इग्नोर करता है, और इग्नोर करने का एक ये वजह पेन नहीं, दूसरा ये कि फिर फैमिली को किसी को शेयर नहीं करता कि ये इतना बड़ा इशू नहीं है। पेशेंट को पेन हो तो फौरन आते हैं कोई किसी भी प्रॉब्लम। तो ये पर्पज भी यही है पूरी कैंपेन का कि लोगों को पता चले कि बेसिकली दिस इज अ पेनलेस लम, और पेन नहीं होगा तो आपको जीने की प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम इज देयर। तो इसलिए हमें बताना चाहिए। आपको मैं बताऊँ इस पे पाकिस्तान का जो डाटा है जो रिसेंटली पब्लिश हो रहा है, वो कहते हैं कि हर 1 लाख खवातीन में से 34 पेशेंट को कैंसर निकल आता है ब्रेस्ट का, और इसमें से 18 खवातीन एक्सपायर हो जाती है विद ट्रीटमेंट। तो ये इतना बड़ा अलार्मिंग रहता है, और ये इंडिया से हम कहीं ज्यादा, इंडिया में ये फिगर रफली 25 की है, हमारे यहाँ 30%, तो हमारे क्यों इतना ज्यादा यार है, इस पे अब बहुत ज्यादा सोचने की बात है। ठीक है, आपने बड़े अच्छे से बताया कि अवेयरनेस कैंपेन ही आखिर क्यों चल रही है। नुज़रत शीरीन साहिबा भी हमारे साथ मौजूद है, वो कुछ ऐड करना चाह रही थी। नुज़रत साहिबा आप कुछ ऐड करना चाह रही थी जब मालवी कमेंट कर रही थी डर और खौफ के हवाले से, कुछ औरतों को जो है डिवोर्स हो जाती है, सिर्फ दिस इज नॉट द ओनली रीजन, ऐसे तो बहुत सारे रीजन हैं जिनकी वजह से नहीं होनी चाहिए, लेकिन वो मसाइल और लोगों को नजर आ रहे पता होते हैं। चल गया है कि ये इलाज जरा महंगा होता है, इसमें जो कीमोथेरेपी होती है वो महंगी होती है, लेकिन अब पाकिस्तान में ऐसे अस्पताल मौजूद हैं जहाँ के कैंसर के इलाज को फ्री ऑफ कॉस्ट भी किया जाता है, लेकिन उसकी अवेयरनेस भी नहीं है। तो एक तरफ तो वो डर और खौफ ये होता है कि चीज जो है उमर साहब से हम पूछते हैं क्योंकि वो इस पे काम भी कर रहे हैं। जी जी, इतना महंगा कैसे करा जाएगा घर पे अगर हमने बता दिया तो उनको मैं आपके जरिए लोगों को बताना चाहती हूँ कि पाकिस्तान में सिंध में ऐसे सेंटर बने हुए हैं जो ब्रेस्ट कैंसर का इलाज करते हैं, फ्री ऑफ कॉस्ट करते हैं या सस्ता रियायत करते हैं। तो सबसे पहले तो इस डर से निकल जाना चाहिए। आपने ये बड़ी राइटली पॉइंट आउट की चीज के इलाज
इलाज हिते त नाज़रीन जॾहिं माण्हू बीमार थींदो आहे त अॻ में ई ज़ाहिर आहे माण्हू पैसनि जो सोचींदो आहे त छा असांजी आमदनी ओतिरी आहे, असांजी कमाई ओतिरी आहे जो उन कमाई मां असीं को बीमार थिए त पंहिंजो इलाज बि कराए सघंदो। इन हवाले सां डॉक्टर साले सां बि ॻाल्हाईंदसि। पर डॉक्टर साले तव्हांजे अचण खां अॻु उमर साहब सां इहा असीं पॉइंट जेको आहे डिस्कस करे वठूं था। उमर साहब, हमने देखा है यू बीइंग अ सोशल एंटरप्रेन्योर और आपके प्रोफाइल के हिसाब से अगर मैं बात करूँ तो आप इन चीज़ों पर काम भी कर रहे हैं। आप मुझे कंसाइजली पिंक रिबन का भी बताइएगा कि आप इसके फाउंडर CEO कैसे कहलाते हैं, ताकि हमारे देखने वालों को भी समझ आए। और दूसरी चीज़, जैसे मैडम ने अच्छी तरह से हाईलाइट की कि इलाज महंगा है, तो क्या आपकी इस हवाले से कोई कॉन्ट्रीब्यूशंस हैं? बिल्कुल। पिंक रिबन कैंपेन जो है वो उसका एक बड़ा होलिस्टिक काम है। अवेयरनेस पे तो हम काम कर ही रहे हैं पिछले 20 साल से। उसके अलावा इसमें एक्सेस टू हेल्थ केयर, बहुत सारे लेवल के ऊपर एडवोकेसी इस बात पे कि जो ख़वातीन डायग्नोज हों उनको ट्रीटमेंट की फैसिलिटी मिले, उनको सस्ती अद्वियात मिले, इस सारे के ऊपर भी काम कर रहे हैं। अच्छा, इसके अलावा ये कि पिंक रिबन पाकिस्तान का पहला ब्रेस्ट कैंसर हॉस्पिटल इस वक्त लाहौर में बना रहा है, जिसका डायग्नोस्टिक्स अल्हम्दुलिल्लाह शुरू हो गया है। वहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट इलाज मुहैया किया जा भी रहा है और आगे भी किया जाएगा। इसके अलावा जैसे अभी बात हो रही थी, तो यानी आपने हॉस्पिटल बना लिया है ना? जी, पिंक रिबन हॉस्पिटल जो है, जी बिल्कुल सही। और इसी तरह पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन के कराची में 2 हॉस्पिटल हैं, जैसे पिंक रिबन के एटॉमिक एनर्जी कमीशन, पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन पाकिस्तान में सबसे बड़ा कैंसर मैनेजमेंट सिस्टम रन कर रहा है, जो किरण हॉस्पिटल जैसे कराची में है, AEMC है कराची में, इसी तरह जामशोरो में है, नवाबशाह में है। अच्छा, ये तो एक साइड है। देखें, बहुत सारी जगह पे बिल्कुल अद्वियात भी मुस्तहिक मरीज़ों को मिल रही हैं हमें, लेकिन इसको और 2 एंगल से देखना है। ठीक है। एक तो ये कि इस वक्त मेडिकल साइंस ये बता रही है कि जो कैंसर और ब्रेस्ट कैंसर का जो रिस्क है उसको 40% कम किया जा सकता है लाइफस्टाइल चेंज से। यानी कि अगर हम वापस हेल्दी ईटिंग के ऊपर जाएं, हम जो सही खुराक है, ऑर्गेनिक फूड जो है, अगर उस पर जाएं, क्योंकि ये जो बहुत सारी स्टडीज़ ये बता रही हैं कि ये जो जेनेटिकली मॉडिफाइड फूड है, जो पेस्टिसाइड्स हैं, जो बहुत सारे केमिकल्स हैं जो हमारी ग़िज़ा में शामिल हो गए हैं, बहुत सारे ऐसे स्टीरॉइड्स जो के खुराक में शामिल हैं, वो सारी चीज़ें जो हैं ये कैंसर का रिस्क जो है ये बढ़ा रही हैं। ये ख़वातीन में हार्मोनल इम्बैलेंस क्रिएट करती हैं। इसी को हम आगाही कह रहे हैं, तभी जो है ये इस मंथ में ब्रेस्ट कैंसर की बात की जाती है कि हम उस पर ज़्यादा से ज़्यादा बात करें और लोगों तक पहुँचाएंगे बात। तो एक तो जो इस वक्त जो एक बात करने, मतलब जो आपके नाजरीन तक पहुँचाने की है, वो ये है कि अब इस वक्त प्रिवेंशन भी पे भी बात हो रही है। तो अगर तो हेल्दी लाइफस्टाइल अपनाया जाए तो 40% रिस्क कम किया जा सकता है, पहली बात। दूसरी बात ये कि जो सारा फोकस है पिंक रिबन का, वो इस बात के ऊपर है कि ये वाहिद ऐसा कैंसर है जिसको अर्ली डायग्नोज किया जा सकता है, क्योंकि इसके जितने अलामात हैं ये सारी एक्सटर्नल होती हैं। ये जैसे डॉक्टर साले ने भी बड़ी अच्छी चीज़ पॉइंट आउट की कि ये ट्रीटेबल है, इसको ट्रीट किया जा सकता है जब ये अर्ली स्टेज पे होता है। जी एग्जैक्टली। सही। और पिंक रिबन जो है उमर साहब, वो कराची में है? जी, पिंक रिबन जो है पाकिस्तान में किधर है, ताकि लोगों को पता चले? पिंक रिबन जी नेशन वाइड काम कर रही है। हम कराची में काम कर रहे हैं, हम इंटीरियर सिंध में बहुत सारी जगह पे काम। Any patient is diagnosed with बिल्कुल हमारी जो हेल्पलाइन नंबर पे कॉल की जा सकती है, हमारी वेबसाइट के थ्रू हमसे रब्ता किया जा सकता है। हम बिल्कुल लोगों को पूरे पाकिस्तान में ऑनलाइन जो है वो कंसल्टेशन भी प्रोवाइड करते हैं, और हम ये कोशिश करते हैं कि उनको उनके इलाके में करीबी जो भी कोई एक्सेस मिल सकती है और फ्री सर्विस मिल सकती है उस तक उनको कनेक्ट करना। चले ज़बरदस्त तनाज़ीन। पिंक रिबन जड़ा भी ऑर्गेनाइजेशंस आहिनि, जीअं नुज़रत साहिबा ॻाल्हि कई त इलाज बि अॼुकल्ह महांगो आहे, बिल्कुलु दुरुस्त फरमाइनि पियूं, पर कुझु अहिड़ियूं ऑर्गेनाइजेशंस भी आहिनि जेके कमु कनि पियूं, माण्हुनि जी मदद कनि पियूं। डॉक्टर साले, आउं तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि। डॉक्टर साहब, उमर साहब जेको आहे हिकु ॻाल्हि कई प्रिवेंशन जी, त असीं जॾहिं उन बीमारी ते ॻाल्हायूं ई पिया, उनजी आगाही बि ॾियूं पिया, त असां पंहिंजे लाइफ स्टाइल खे चेंज करे इन बीमारी जे रिस्क खे घटाए सघूं पिया। जी बेहतर ॻाल्हि ते डॉक्टर साहब जी, त असां प्रिवेंशन इन में करे पंहिंजी लाइफ स्टाइल खे काफ़ी चेंज करे सघूं था। पर असां हिन वक़्तु इहे शयूं लाइफ स्टाइल में चेंजिंग आंदियूं आहिनि, जंहिंजे करे इन जा घणा असर थियनि था पिया।
इन सही। में ॿ टे फैक्टर्स था अचनि, हिकिड़ा एक्सटर्नल फैक्टर्स था अचनि जेके असांखे सोसाइटी में जेके असां इस्तेमालु करणु शुरू कया आहिनि, ॿिया जेके फैमिली फैक्टर्स आहिनि। ठीकु हिकिड़ो आहे। त कैंसर में फैमिली फैक्टर वॾो इशू थो रखे, जेकॾहिं कंहिंजी फैमिली में कंहिं फ़र्द में कंहिंजे वालदेन में, ॾाॾाणनि में या नानाणनि में जेकॾहिं उनजे जीन में किथे कंहिं पेशेंट उनजे वालदेन में तो ब्रेस्ट कैंसर जो पेशेंट आहे, इवन प्रोस्टेट कैंसर जो, यूट्रिन कैंसर जो, बच्चेदानी जो, सही। या ओवरिन कैंसर जो, बेज़ेदानी जो कैंसर, जेकॾहिं कंहिं फैमिली में इहो कैंसर हिस्ट्री पॉज़िटिव अचे थी पई त उन में इहे चांसिस आहिनि उन्हनि जो औलाद में इहे थियण जा। सही। हाणे अचूं था, हाणे प्रोस्टेट कैंसर थींदो आहे मर्दनि में काफ़ी, त हाणे इन जो सुवाल इहो पैदा थो थिए त छा तो हिकिड़ो प्रोस्टेट सवाल कैंसर पंहिंजे जेकर नाज़रीन जे मर्दनि में लाइ थींदो आउं त पुछणु पोइ इहो चाहींदसि। औरतुनि में उनजे औलाद में लेडीज़ में कीअं थो थिए? डॉक्टर साहब हिते नाज़रीन जे लाइ हिकिड़ो सवाल, हिते नाज़रीन जे लाइ हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदुसि। जीअं तव्हां चयो जेकॾहिं फैमिली में कंहिंखे आहे कैंसर त इन सां रिस्क जेको आहे वधी सघे पियो उन्हनि जी औलाद खे थियण में। पोइ ठीकु आहे, त हिते छा करणु खपे, कहिड़ी एज में उन फीमेल या मेल खे जेको आहे, छो त मेल्स में बि ज़ाहिर ब्रेस्ट कैंसर थींदो आहे, त कहिड़ी एज में जेको आहे उन्हनि खे कंसल्टेशन करणु खपे? त वेदर मोस्टली 40 इयर्स खां बाद में जेको औरतुनि में इहा शइ ज़ाहिर थिए थी, ठीकु आहे। पर हिन वक़्तु रिसेंटली तक़रीबन यंग एज में, टीन एज में असीं त काफ़ी एतिरा पेशेंट ॾिठा आहिनि जेके 12 साल 13 साल 14 साल जी एज में बि फीमेल्स में बि इहे डायग्नोस थियनि पिया, ब्रेस्ट डायग्नोस थिए थो रिसेंटली हिन वक़्तु। काफ़ी एतिरा पेशेंट टीन एज में पिया अचनि। त हिकु इहा शइ न, हाणे एक्सटर्नल फैक्टर्स जी मां ॻाल्हि थो कयां, हाणे सिर्फ़ु तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू हिकिड़ी शइ ऐड कंदो हलां त हाणे रेडिएशंस थी विया या सोसाइटी में जेके असांजो सिगरेट स्मोकिंग थी वई, उन खां अलावा जेके रोज़ाना पेशेंट जेके माण्हू आहिनि जेके पंहिंजी एक्सरसाइज या एक्स्ट्रा फैट्स वारी जेके शयूं थियूं, चर्बी वारियूं शयूं घणी पिया इस्तेमालु कनि, जंहिंजे करे वज़न वधे पियो या इन्हनि शयुनि जे करे इहे शयूं थियनि थियूं। हाणे हिकिड़ो ॿी शइ तव्हां सां मां हिकिड़ी डिस्कस कंदो हलां त असां वटि असां जेको घरनि में ख़ासि तौर ते यूज़ कंदा आहियूं ओवन में असां प्लास्टिक यूज़ कंदा आहियूं, ओवन में प्लास्टिक यूज़ कंदा आहियूं शयूं गरम करण लाइ। जॾहिं त असांजी प्लास्टिक जी जेका कंपोज़िशन हूंदी आहे इहा हूंदी आहे बिस्फोनल ए जी, ऐं BPA बिस्फोनल ए जेको आहे जंहिंजी कंपोज़िशन आहे इहा प्लास्टिक ठहे थी पई, जॾहिं त इन जी कंपोज़िशन फॉरेन कंट्रीज़ में बैन थी चुकी आहे। फॉरेन में इन क़िस्म जी कंपोज़िशन का प्लास्टिक नथी ठहे, छो त इहो कार्सिनोजेनिक एजेंट आहे जंहिंजे करे कैंसर थिए पियो। जॾहिं तव्हां इन प्लास्टिक में ओवन में का शइ गरम कयो था त इन जे गरम करण सां इहा शयूं खाधे में रेडिएशंस में इहे शुमार थी वञनि, जेके यूज़ करण सां अॻिते हली करे इहे बि कैंसर जो सबबु बणजनि। अच्छा, ओवन में जेको प्लास्टिक यूज़ थिए थो जॾहिं असीं को खाधो गरम कयूं था त उनजे असर पए थो। डॉक्टर असगर आप ये बात सुन रहे हैं? बिस्फोनल ए जी आहे जेको कार्सिनोजेनिक एजेंट आहे। ठीक है, यानी उन सां तव्हां ॿुधाइण चाहियो पिया त कैंसर डेवलप थियण जा चांसेस वधीक आहिनि। पाण पाकिस्तान में भी बिस्फोनल ए 3 कंपोनेंट या प्लास्टिक अचे थी। ठीक आहे, मार्केट में अवेलेबल आहे। ठीक आहे, महिरबानी तव्हांजी त तव्हां असांजे नॉलेज में ऐड करे छॾियो असांजे ॾिसंदड़नि में बि। मारवी हाणे अचूं था त जेके असांजियूं औरतूं तव्हां सां ॻाल्हि असांजी रहिजी वई, फ्लड कैंप्स में आहिनि, मुतासिर बोर्ड मुतासिर जिते वेठा आहिनि उनमें घणी तादाद में औरतूं हुयूं। ऐं जीअं आउं प्रोग्राम जी शुरूआति में हिकु रिपोर्ट जो बि ज़िक्र कयो, उन्हनि खे तव्हां जेको आहे कहिड़ा मसइला पेश ईंदे ॾिठा आहिनि ऐं कीअं मदद कई आहे तव्हां उन्हनि जी? लैला, जॾहिं बोर्ड जो टाइम आयो त असांखे अंदाज़ो न हो कि कंहिं तरीक़े सां ई केतिरो डैमेज थींदो। अनफॉर्चुनेटली जॾहिं डैमेज थियणु शुरू थियो त शुरू जे डेज़ में असां न पिया पुॼी सघूं, बारिशूं थियनि पियूं मुसलसल, उन्हनि माण्हुनि ताईं जेके नंढा नंढा ॻोठ तबाह पिया थियनि, त असां हिकिड़ो नंढो सो आइडिया इहो लॻायो कि कोविड में हिकिड़ो मुंहिंजो ग्रुप ठहियल हो वॉलंटियर्स जो, उन्हनि खे असां एक्टिव करे छॾियो। उहे सभु जंहिं पंहिंजे ॻोठ मां तालुक पिया रखनि उन्हनि खे असां फाइनेंस करणु शुरू करे छॾियो कि जेके माण्हू बोर्ड मुतासिरीन आहिनि उन्हनि खे मानी 2 वक़्तनि जी खाराइण शुरू करे छॾी। इहो हिकिड़ो नंढो सो असां शुरू में इनिशिएटिव वरितो। पोइ लेटर ऑन तव्हांखे पाण ख़बर आहे कि गवर्नमेंट जी मदद सां ऐं काफ़ी ॿियुनि इदारनि जी मदद सां उहे माण्हू निकिरी करे कैंप्स में आया, जेके त गवर्नमेंट स्कूल्स ऐं गवर्नमेंट कॉलेजिस जी आहिनि बिल्डिंग्स। जॾहिं उते बोर्ड मुतासिरीन आया त पोइ असांजो हुननि सां डायरेक्ट तालुक शुरू थी वियो। कोई अहिड़ो ॾींहुं न आहे जंहिं ॾींहुं मां बोर्ड मुतासिर औरतुनि सां न मिली हुजां। मां पूरी कोशिशि कई आहे कि हैदराबाद में, सखर में जेके बि कैंप्स आहिनि उन्हनि में जेकी औरतूं छोकिरियूं आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कयां। उन जे अलावा जेके मसाइल जी असां ॻाल्हि था कयूं, तमामु घणा मसइला उहे फेस पियूं कनि, बल्कि मां वेंदी हुयमि त औरतुनि सां मां अलॻि ॻाल्हाइणु पसंदि कंदी हुयमि। जॾहिं असां अलॻि ॻाल्हाईंदा हुयासीं त हू ॿुधाईंदियूं हुयूं कि शेयर्ड कैंप्स में रहणु उन्हनि लाइ केतिरो ॾुखियो आहे। उहे अहिड़े घरनि जूं औरतूं हुयूं जेके अॼु ताईं पंहिंजे घर खां ॿाहिरि कोन निकितियूं आहिनि,
लेटर्न शेयर्ड कैंप में सुम्हण जे लाइ लेटर्न में बि उहो तमामु घणो शर्म महसूस कनि पियूं ऐं बिल्कुलु। मां उन्हनि जी रिक्वेस्ट ते तमामु घणे कैंप्स में चादरूं ताईं असां उन्हनि खे पुॼायूं आहिनि ताकी सही उहो बहितर तरीक़े सां उते छो त वक़्तु वधीक पंहिंजो गुज़ारे वल्नरेबल सघनि। आहिनि ज़ाहिर आहे। काफ़ी सारा सही अहिड़ा कैंप बि हुया जंहिंमें असांखे रिक्वेस्ट करणी पई डीसी साहब खे कि अगरि औरतूं डिस्टर्ब थियूं थियनि ॿियनि पाड़े जे मर्दनि खां या ॿियनि ॻोठनि जे मर्दनि खां त तव्हां सेग्रीगेशन करे छॾो, औरतुनि जो पासो अलॻि करे छॾो, बिल्कुलु मर्दुनि जो बिल्कुल पासो अलॻि बिल्कुल करे माधवी, छॾो। छो त असीं उन जे टेंट्स अलावा में जॾहिं असां सैनिटरी इशूज़ जी तरफ़ अचूं था उन माधवी में बि तमामु घणा मसइला हुया, उन्हनि खे मुझे अवेयरनेस बात जी जी की नुज़त घटि हुई। नुज़त साहिबा मालवी ने बहुत राइटली पॉइंट आउट की। आपसे भी मैं जानना चाह रही थी कि हुकूमत की क्या जिम्मेदारी बनती थी, औरतों की मैं जब इसमें बात करें बात तो करना बहुत ज़्यादा। चाहती हूँ जी कि जी ये जो सेग्रीगेशन का बात होती है, हम देख नहीं रहे कि कितनी बड़ी आफत आई है सिंध में। वो फैमिलियां जो रह रही हैं वो अपनी कुनबा और खानदान रह रहा है। मैंने ये देखा कि ये तो बात है कि वो माँ अपनी बच्चियों को नजरअंदाज कर रही है। अगर छोटी बच्ची है 7-8 साल की, माँ ऊपर कमरे में है, बच्चे क्योंकि आपस में मुख्तलिफ इलाकों के मिल रहे हैं, ये आदत होती है बच्चों की, तो वो एक साथ खेलते हैं, तो वो नीचे हैं। तो इस वजह से तो हो रहा है। या ये कि कैंप जो बने हैं उसमें कोई दरवाजे ऐसा सच नहीं है। स्कूल में सही जब थे तब भी स्कूल के दरवाजे खुले रहते थे, ठीक है। क्योंकि मैं तो अक्सर रात को जाती हूँ। तो नुज़त साहिबा लेकिन आपकी क्या बात कंट्रीब्यूशन थी हम ये खवातीन के कहते हवाले हैं से, आपने कैसे कि मदद की बीइंग द चेयरपर्सन? औरतों को जो मसले हैं उसको कभी एड्रेस नहीं किया जाता इमरजेंसीज में, कि औरतों के लिए कुछ थोड़ी जरूरतें अलग होती हैं। सही और फिर डॉक्टर चेकअप ये वो हमने करवाया है बहुत सी जगह पे कह के डीसीज को, क्योंकि सही है। जाहिर है ये एक ऐसी आफत नागहानी है जिसका कोई किसी को अंदाजा नहीं था। ये जो बिल्कुल क्लाइमेट दुरुस्त चेंज फरमा के रही हैं आप। हवाले से, तो ठीक। अब हमारी एक ऑर्गेनाइजेशन से हमने करवाया ये काम, कैंपों में वो क्लाइमेट फ्रेंडली सैनिटरी पैड बना के दे रही हैं, उनको बनवा रही हैं। अच्छा नुज़त और साहिबा, वहां माजरत के साथ मैं कि सैनिटरी पैड्स पे भी आपसे बात करूंगी। एक पॉइंट मुझे डॉक्टर असगर साहब से पूछना था जो कि डॉक्टर साले ने हाईलाइट किया कि अवन में, डॉक्टर साहब अगर आप तक मेरी आवाज़ आ रही हो जी जी कि डॉक्टर साले की आपने बात सुनी, आप मेरा ख्याल थे हमारे साथ उस वक्त भी। जी जी मैं सुन रहा हूँ। जी, कि वो कह रहे हैं कि जो अवन में हम खाना रखते हैं तो अवन हैज़ प्लास्टिक, और आई थिंक वो अगर मैं दुरुस्त कह रही हूँ तो डॉक्टर साले तव्हां मूंखे करेक्ट भी करे सघो था, तो कोई BPA उसकी कॉम्पोजिशन जो है वो वेस्टर्न कंट्रीज़ में बैंड है, तो उस जब खाना गर्म करते हैं तो उससे कैंसर बढ़ने के चांसेस हैं। तो आप इस चीज़ में कुछ ऐड करना चाहेंगे? और मुझे और कार्सिनोजेंस और ये हम भी रिकमेंड करते हैं, खाना गर्म करने से थोड़ा रिस्क बढ़ जाता है इस तरह के आइटम्स में, तो इसलिए वी शुड अवॉइड ये कि ये कॉज नहीं बनती कि इसकी वजह से मसला होता है, और इससे बिग रिस्क फैक्टर हमें इन चीज़ों को अवॉइड करना सही है, ठीक है। जैसे उमर साहब ने फरमाया कि लाइफस्टाइल में चेंजिंग्स, और उसके बाद में डॉक्टर साले ने भी बहुत अच्छी बात ये ऐड की। जी नुज़त साहिबा, सैनिटरी पैड्स पे मैं बात करना चाहूँगी। ये भी एक वो मसला है, जैसे कि उमर साहब भी हमारे साथ मौजूद हैं, वो भी वुमेन राइट्स पे बहुत बात करते रहते हैं, तो ये मसाइल बहुत ज़्यादा हमें नज़र आए थे। तो नुज़त साहिबा आप इस पे कंटिन्यू कीजिएगा। आप सैनिटरी पैड्स पे बात कर रही थी, वो आपने कैसे खवातीन तक पहुँचाई? हाँ, इसको हम क्योंकि कैंसर के पस मंजर में भी देख सकते हैं। जी जी सैनिटरी पैड्स का जो इस्तेमाल है उमूमन तो छोटे कम आमदनी वाली तबकों में नहीं है, अभी तक बहुत नहीं सी है। औरतें तो इस्तेमाल ही नहीं करती। लेकिन अब हमें उनको सफाई सुथराई, जब हम हाइजीन किट की बात करते हैं तो फिर हमने ये देखा कि, और वो जो सैनिटरी पैड्स होते हैं बाजार में वो तो पैसों से आते हैं, महंगे होते हैं। तो हमारी साथी और आगा खान CPD एक ऑर्गेनाइजेशन है, उसने आगा खान हॉस्पिटल के साथ मिलके ये तजर्बा किया और ये कामयाब रहा। वो औरतें इसको बड़े शौक से सीखी। उन्होंने सुई धागा भी दिया, इलास्टिक भी दिया और कपड़ा भी दिया है, और सही। वो कपड़े को आप धो के और साबुन से धो के और सुखा के दोबारा इस्तेमाल कर सकते हैं। इस तरह केमिकल से दूर रहेंगे लोग, औरतें, और औरतों को सही तरीके से अपनी सफाई सुथराई रखने का भी तरीका बता रहे हैं। क्यों? क्योंकि एक पैड अगर बच्ची को दें आप किसी को,
اور یہ نہ بتائیں کہ بھائی یہ 6 گھنٹے میں بدل لینا. تو پھر اس پڑتی ہیں چیزیں بہت ساری آپ کی اس کے مسائل جو ہوتے ہیں. تو ایک تو ہم ان کی شکار ہیں, دوسرا ہیلدی فوڈ ہم نے فروٹ لے جا کے دیے. لوگ جب عورتوں کو یہ اپنے آپ کو انسان سمجھنا بھی نہیں آیا. جب ہم فروٹ لے کے گئے کیمپ میں تو وہ کہنے لگی کہ یہ بچوں کے لیے اور میاں کے لیے. میں نے کہا نہیں, یہ آپ کے لیے. بہت پیچھے رکھتی ہیں. وہ ان کی وہ نرسنگ مدر تھی, تو ان کو اپنے آپ کی صحت کا بھی خیال رکھنا ہوگا. اور ینگ بچیاں, تو میں نے ان کو کہا کہ دیکھو کیلا تو ضرور کھانا چاہیے, آپ کی فاسفورس ہوتا ہے, آپ کی ہڈیوں کے لیے ضرورت ہوتی ہے, اور ایک مکمل غذا بھی ہوتی ہے. کھجور کھا لو ایک, بالکل صحیح بات ہے. چلیں اب چونکہ پروگرام کا ٹائم بھی جو ہے وہ بہت کم رہ گیا ہے, تو میں چاہوں گی کہ سارے گیسٹ کو جو ہے ایک موقع دیا جائے کہ وہ فائنل کامنٹس کر سکیں. ڈاکٹر اصغر, کیا آپ جو ہے آخر میں کہنا چاہیں گے؟ سمٹمز پہ بھی تھوڑا بتا دیجیے گا بریسٹ کینسر کے, اور اگر آپ مزید اس حوالے سے کچھ ایڈ کرنا چاہتے ہیں عورتوں کی صحت کے حوالے سے تو پلیز کر دیں. دیکھیں, پاکستان اٹامک انرجی کمیشن کا میں بھی کرن ہاسپٹل میں کام کرتا ہوں, اسی کے ادارے کا حصہ ہوں, اور آئی ایم ورکنگ دیئر فار دی لاسٹ 20 ایئرس. پاکستان اٹامک انرجی کمیشن کے 19 میڈیکل سینٹر پورے پاکستان میں کام کر رہے ہیں, اور الحمدللہ آل آر پرووائڈنگ سروسز ایٹ کوائٹ نارمل ریٹ اور فار بوتھ پیشنٹ ٹوٹل فری. ہمارے کرن ہاسپٹل میں آج تک کوئی پیشنٹ یہ نہیں آ کے کہہ سکتا کہ اس کے پاس پیسے نہیں تھے, اس کا علاج نہیں ہو سکتا. ہمیں اللہ کا شکر ہے, گورنمنٹ بھی فنڈنگ کرتی ہے, پاکستان بیت المال فنڈنگ کرتا ہے, ہمیں لوگ آپ کا فنڈنگ کر جاتے ہیں. تو آل دوز پیشنٹ آپ کے توسط سے یہ پیغام سب تک پہنچے کہ اگر کوئی خدا نہ خواستہ کسی کی فیملی میں ایشو ہے اور فائنینشیل ایشوز ہیں تو ہمارے پاس وہ حل کیے جا سکتے, کیونکہ سب سے بڑا مسئلہ یہی ہوتا ہے, اور اسی لیے یہی وجہ ہے کہ ارلی ڈائگنوسس, ارلی وہ ڈیزیز ڈائگنوس نہیں ہو پاتا. آپ نے رائٹلی پوائنٹ آؤٹ کیا. عمر صاحب, آپ کیا فائنل کامنٹس کرنا چاہیے خاص کر کے ویمن رائٹس ایشوز پہ, کہ یہ پیٹریارکل سوسائٹی کا کیا مسئلہ ہے اور یہ کب تک چلے گا؟ انفارچونیٹلی یہ مائنڈ سیٹ چینج کرنے کی ضرورت ہے ہمیں. اور اس پروگرام کے حوالے سے یہ کہ دیکھیں, بریسٹ کینسر جو ہے یہ ایک کینسر ہے, ایک بیماری ہے. جس طرح جسم کے کسی اور حصے میں بیماری ہوتی ہے, بریسٹ کینسر بھی اسی طرح کی ایک بیماری ہے. اگر اس کو ارلی ڈائگنوز کر لیا جائے تو بچنے کے چانسز 90% سے زیادہ ہیں. تو اس میں کسی طرح کی کوئی جھجک جو ہے وہ نہیں ہونی چاہیے, کیونکہ ایک بیماری جو ہے وہ لاحق ہے, اور ہمیں اس کو جلد سے جلد جو ہے وہ بالکل جتنی جلدی ڈائگنوز کیا جائے گا اتنی ہی زندگی بیماریوں میں بھی اساں کی جو خیال رکھن کھپے ان حوالے سے ڈائگنوسس تے تھوڑی توجہ دیو. نصرت صاحبہ, فائنل کامنٹس آخر میں آپ کیا پیغام دینا چاہیں گی؟ حکومت کے حوالے سے بھی کر لیجیے گا. اور آخری سوال میرا آپ سے یہی ہے کہ حکومت نے کیا کیا کیا, عورتوں کو جو ہے صحیح سے فیسیلیٹیٹ کیا آپ کے مطابق یا نہیں؟ جی نصرت صاحبہ تک آواز پہنچے پائے مجھے؟ جی ماروی تمام خواہ فائنل کامنٹس تے ستائیں اسی وٹھی چھنیوں پایا تہاں سیم پوکھا فائنل کمنٹ سیم ٹاپک تے وٹھو تا یا ما پنجی حساب سان کے بتایا. ایکچولی لیلا ڈاڈی امپورٹنٹ شے کہ اساں تے ٹچ ناہے کیو, اینڈ دیٹ از دا سیکچوئل ہراسمنٹ, ریپ اینڈ ابیوز کیسز जेके اساں جی ڈسپلیس وومن ऐं जेके IDPs ان انن جے जेको obviously experience हो घणो exposed to sexual harassment and इन्हनि शयुनि में थींदियूं जॾहिं त कॉन्फ्लिक्ट सिचुएशन हूंदी आहे या त डिज़ास्टरस सिचुएशन हूंदी आहे. त उअं ई असांखे इते बि केसिस बि नज़र आया, असां काउंसलिंग सेशन्स बि कया आहिनि, ऐं एसएच हुकूमत जी तरफ़ां ख़ासि हिन जे लाइ इक़दाम नज़र न आया. लेकिन मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि कि सांगड़ में तव्हांखे ख़बर हूंदी कि राशन घुराइण जे लाइ हिकिड़ी न्याणी सां ज़्यादती जो निशानो हुनखे ठाहियो वियो. त तमामु घणो ज़रूरी आहे कि जॾहिं बि डिज़ास्टर सिचुएशन अचनि त औरत जी ज़रूरतुनि खे त प्रायोरिटी ते रखियो वञे, लेकिन उन जी प्रोटेक्शन जो बि तमामु घणो ख़्यालु रखियो वञे. ठीकु आहे, सही आहे. तमामु महिमाननि सॉरी डॉक्टर साले तव्हां खां फाइनल कॉमेंट्स वठणा आहिनि मूंखे. जी जी डॉक्टर साले क्विकली जेको आहे जी मुझे ऐड करे वठो. जी मुझे फाइनल ये है त मां ये तव्हां जे तफ़सील सां ॿुधाईंदो वञा त कैंसर लाइ पहिरीं शइ इहा त तव्हां या आम माण्हुनि लाइ या जेके मुंहिंजी भेनरूं ऐं माइरूं ॿुधनि पियूं सिंध जूं, त कैंसर छाती जो कैंसर क़ाबिल इलाज आहे. ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं इन शइ जी तव्हां यकदमि तव्हांखे जेकॾहिं का शइ अहिड़ी छाती में महसूसु कयो पिया
जेकॾहिं स्किन या चमड़ी जो कलर चेंज थो थिए, रंग चेंज थो थिए, या का अहिड़ी शइ ॻोड़ी तव्हां महसूसु कयो पिया जंहिंमें को तकलीफ़ को सूर वग़ैरह कोन था महसूसु कयो, त फ़ौरन एहतियातन पंहिंजे नज़दीकी फीमेल लेडी डॉक्टर की नर्स सां कंहिंखां चेकअप कराए वठो ऐं यकदमि उन सां कंहिं सुठे रेडियोलॉजिस्ट खां अल्ट्रासाउंड या मेमोग्राफ कराए करे यकदमि कंहिं सुठे डॉक्टर कंसल्टेंट ते पुॼो। सही, यानी अर्ली ऐं ॿी शइ इहा डायग्नोसिस। असां जी जी। ऐं ॿी शइ त जीअं इनिशियली इन शइ जी ट्रीटमेंट थिए ऐं यकदमि इन जो इलाजु थी वञे, छो जो क़ाबिले इलाजु आहे इनिशियल कंडीशन में। जेकॾहिं इनखे असां लेट कंदासीं ऐं तमामु देरि सां डायग्नोस कंदासीं ऐं ॻाल्हि हथनि मां निकिरी वेंदी तॾहिं इन जो कुझु नथो थी सघे। पर तमामु कैंसर क़ाबिले ठीकु आहे। इलाजु आहे, शुरूआत जी बिल्कुलु। कंडीशन में इन जो चङे नमूने सां इलाजु थी वॾी सघे थो। महिरबानी डॉक्टर सिंध सालिम गवर्नमेंट जे हिसाब तव्हांजी। सां सिंध गवर्नमेंट तमामु बहितरीनु कमु कयो आहे। अच्छा। सिंध गवर्नमेंट सिंध में काफ़ी इलाइक़नि ते हिन वक़्तु गंबट में ठीकु आहे। SIUT में तक़रीबन कैंसर जी जेका बि ट्रीटमेंट, ब्रेस्ट कैंसर ठीकु जी, आहे छाती डॉक्टर जी सालिम, कैंसर वॾी जी जेका महिरबानी, ट्रीटमेंट हले असांजो थी पई, टाइम बि ख़तमु थी सर्जरी चुको खां आहे। वठी तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढियो, मारवी आवाज़ जी भी वॾी महिरबानी। उमर साहब आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि नुज़र साहिबा आपका भी बहुत शुक्रिया, डॉक्टर असगर आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने ज्वाइन किया। ही तमामु अहम मौजू हुयो। नाज़रीन, असीं कोशिशि कईसीं त असीं औरतुनि जे उन्हनि मसइलनि खे हाईलाइट कयूं जंहिंखे डिस्कस करण में हू शर्म महसूसु कनि पियूं, जिन खे असीं जेको आहे ॿ शयूं असीं डिस्कस करणु चाहियूंसीं, जंहिंमें पहिरीं हुई त औरतुनि खे मसइला बोर्ड सबबु छो त वधीक वल्नरेबल हुयूं कहिड़ा पेश आया सैनिटरी पैड्स जे रिलेटेड, या उन खां अलावा जीअं मारवी पॉइंट आउट कयो त उन्हनि खे लेटण में बि मुश्किल थी पई। ऐं ॿिए तरफ़ ब्रेस्ट कैंसर, असांजे पैनलिस्ट तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं त उनजो रिस्क घटाए सघिजे थो पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज करण खां। ऐं इहो बि ॿुधायो जेकॾहिं तव्हां सम्झो था त इलाजु महांगो आहे कैंसर जहिड़ी बीमारी जो, त पिंक रिबन थी वई, या जीअं डॉक्टर असगर साहब फरमाए रहिया हुआ त उन जहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कनि थियूं, मरीज़नि जी मदद कनि थियूं फाइनेंशियली। सो तव्हां डिॼो न, डायग्नोसिस ते ध्यानु ॾियो, जेकॾहिं को सिम्टम फील थिए बि पियो त फ़ौरन सां जेको आहे कंसल्टेशन करे वठो। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह।